नाज़रीन, कराची में मेरान इंजीनियरिंग फोरम पारां प्रोफेसर अजमल सावंत के कत्ल खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन हवाले सां ॾिसूं था ये रिपोर्ट। ॿ ॾींहं अॻु जेको कंदकोट में हिकिड़ो अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो। हिकु प्रोफेसर खे अजमल सावंत खे जेको बेगुनाह बेदर्दी सां हुनजो क़त्ल कयो वियो। उन हवाले सां मेरान इंजीनियरिंग फोरम पारां अॼु कराची प्रेस क्लब ॾाढो एतिराज कयो पियो। अचो त वधीक हिननि सां वीचार वठो। अफ़सोसनाक वाक़ियो आहे। इन जी जेतिरी मुज़म्मत कजे ओतिरी घटि आहे। इन लाइ वर्ड्स कोन्हनि खे, छो जो सिंध खे कबीलाई निज़ाम उॾई वांगुरु खाई रहियो आहे। तव्हां ॾिसंदव त केतिरा ई जेके माण्हू सिंध छॾण ते मजबूर थी विया आहिनि। इहो ख़ासि जेको इलाइक़ो आहे कंदकोट, कश्मूर, घोटकी, इहो बदमनी जो गढ़ बणिजी चुको आहे। काफ़ी हिंदू फैमिलीज़ बि तव्हां ॾिसंदव हितां शिफ्ट थी विया आहिनि, पाकिस्तान छॾण ते मजबूर थी विया आहिनि। त इहो ई अगरि हलंदो रहियो त कीअं हलंदो सिस्टम? अहिड़ो माण्हू जेको तव्हांखे फ्रांस छॾे पढ़ाइण आयो आहे, उनखे तव्हां ईअं बेदर्दी सां मारे छॾियो था, कबीलाई तकरारनि जे वड़ था चाढ़ियो। उहो माण्हू जंहिंजो उन सॼे वाक़े सां को वास्तो न को वड़, सिर्फ़ु उनजी ज़ात ते उनजी सावंद आहे। कास्ट जे बुनियाद ते कंहिंखे मारणु इंतिहाई ग़लति आहे। जेका डिमांडिंग फील्ड आहे हिन वक़्तु पाकिस्तान जे अंदरि आर्टिफिशियल इंटेलिजेंस, उन में हुनजी जेको आहे सो PhD थियल आहे। उन PhD कई आहे ऐं फ्रांस मां PhD कई आहे। सिंध जे अंदरि पंहिंजी कम्यूनिटी खे सर्व करणु पियो चाहे, उन सर्व करण जी सज़ा ॾिनी वई। जेकी ही कबीलाई, जेकी राजूणी ऐं ही जेकी असां वटि सिंध जे अंदरि हिकिड़ी बरबरीत वारो माहौल आहे, जंहिंखे जीअं वणे तव्हां उनखे क़त्ल करे छॾियो, उनखे मारे छॾियो, उनखे अगवा करे छॾियो। हितां जा सरदार आहिनि जेके कबीलाई झगड़नि खे जेके अची ॾियनि था, त उन्हनि खे तव्हां जेकॾहिं लगाम ॾींदव त इहे शयूं ख़तमु थी वेंदियूं। गवर्नमेंट ते ज़िम्मेदारी आहे त इन जी प्रॉपर इन केस खे परसू कनि ऐं इन जो कोई न कोई अंजाम डिक्लेयर कनि। रिमोट एरियाज़ मां निकिरी जिते सरदारी झगड़ा थियनि पिया ऐं उन्हनि सभिनी ॻाल्हियुनि खे चीरींदे ऐं फाड़ींदे ऐं हू एतिरो अॻिते वधी ऐं पोइ वरी फ्रांस में वञे थो, फ्रेंच लैंग्वेज सिखे थो, पोइ वरी आर्टिफिशियल इंटेलिजेंस में PhD थो करे। आर्टिफिशियल इंटेलिजेंस जो तस्वुरु अञा हिते जे 90% माण्हुनि खे ख़बर बि कोन्हे त आर्टिफिशियल इंटेलिजेंस थींदी छा आहे। त उन जेके जिन खे थी सघे थो त 10, 15, 20 सालनि खां पोइ इन जी अहमियत जी ख़बर पए त आर्टिफिशियल इंटेलिजेंस छा आहे। ऐं अजमल साहब इहो एॾी वॾी लेवल ते पुॼण करे हुनखे ख़बर हुई त हिते आर्टिफिशियल इंटेलिजेंस जी का ज़रूरत बि कोन्हे, मूंखे को हिते पैसा बि कोन्ह ॾींदो। तंहिंजे बावजूदि ही हिते वापसि आयो आहे। हुनजो मक़सदु इहो हो त आऊं उते जी कंहिं यूनिवर्सिटी में वञी छोकिरनि ॿारनि खे इहो आर्टिफिशियल इंटेलिजेंस अञा पढ़ायां त जीअं सिंध जे शऊर खे अञा वधीक तरक़ी मिले, सिंध जो शऊर अञा निकिरे। जंहिं ज़िले सां तालुक़ु रखंदा हुया कश्मीर कंदकोट, उते कबाइली निज़ाम, कबाइली जहिड़ा हिकु नासूर बणिजी चुका आहिनि, जेके सदियुनि खां सालनि खां असां ॿुधंदा अचूं पिया, ॾिसंदा अचूं पिया, जंहिंजो वॾे में वॾो कारण इहे सरदारी निज़ाम ऐं इहो जेको आहे जागीरदारा निज़ाम आहे। छाकाणि हू ज़ातियुनि ते जहिड़ा कंदा आहिनि ऐं सरदारी जेके आहिनि, सरदार जेके आहिनि, वॾेरा जेके आहिनि, उहे उन्हनि ज़ातियुनि मां फ़ाइदो वठी करे ऐं हुकूमत सिंध जो हिसो थींदा आहिनि ऐं हुकूमत सिंध सां सदाईं गॾु रहंदा आहिनि। ऐं हू अहिड़े शऊर खे, हिकु जाहिलनि जे हथां शऊर खे क़त्ल कराईंदा आहिनि। अॼु डॉक्टर अजमल क़त्ल थियो आहे, सुभाणे मां क़त्ल थींदुसि, सुभाणे ॿियो को पढ़ियो लिखियो क़त्ल थींदो। आख़िर इहे असां क़त्ल केसि ताईं बर्दाश्त कंदा रहंदासीं? असां सिंध गवर्नमेंट खां इहा ई अपील कयूं था त बराए महिरबानी इन ज़ालिम निज़ाम खे ख़तमु करे ऐं शहीद जे घर वारनि खे इंसाफ़ मुहैया करे। सिंध जो हिकु असासो असांजे हथनि मां निकिरी वियो, सिर्फ़ु ट्राइबल जहिड़नि जी वजह सां, कबीलाई जहिड़नि जी वजह सां। सुपर पावर वर्ल्ड कंट्रीज़ जेके अहिड़नि असासनि खे दुनिया जी कंड कुर्छ मां खणी करे पाण वटि रखंदा आहिनि त जीअं असांजो मुल्क तरक़ी करे, मगर असांजे इन नासूर ट्राइबल झगड़नि जी वजह सां असां